अस्सलाम वालेकुम। वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया छा हाल आहे? ख़ुशि आहियो त बि सही आहे। हाणे पाण सॉल्व कंदासीं छा जेको ऑफिस एसोसिएट हाई कोर्ट जो टेस्ट थियो हुयो हुन में जेका प्रॉब्लम आया मैच जा उहो पाण सॉल्व कंदासीं। हिन खां पहिरियों कुझु प्रॉब्लम ईज़ी हुया हिन ई पोर्शन मां, उहो पाण ऑलरेडी अपलोड करे चुका। बाक़ी जेका प्रॉब्लम पन्ने खां सवाइ पेज खां सवाइ न पिया थी सघनि हू पाण हाणे इंशाल्लाह सॉल्व कंदासीं। हिन मां सभिनी खां पहिरियों प्रॉब्लम आहे टेस्ट जे लिहाज़ सां 41, ठीक है। 41 प्रॉब्लम है। इनमें ॾिसूं था छा थो चए त इफ लेंथ एंड विड्थ ऑफ अ रेक्टेंगल इज L and W respectively, then perimeter of the rectangle is, ही पाण खे मिलियल आहे पाण खे रेक्टेंगल मिलियल आहे, विड्थ जेकॾहिं ही आहे लेंथ ही आहे त पाण खे पेरीमीटर मालूम करणो आहे। सभिनी खां पहिरियों पाण खे ख़बर हुअणु खपे त पेरीमीटर थींदो छा आहे। चुधारी जेको बि मुफ़ासिलो हुजे हुनखे पाण पेरीमीटर चवंदा आहियूं। मतिलबु हितां खां जेकॾहिं शुरू कयूं त गोल वापसि अची घुमी हिते बीहूं, जेतिरो बि मुफ़ासिलो तय थिए थो उहो ई पेरीमीटर आहे। ठीकु आहे। हाणे इन में पाण ॾिसी वठूं त हिकु लेंथ आहे, ही लेंथ, वरी ॿी लेंथ आहे, ही लेंथ, ठीकु आहे, ऐं विड्थ आहे हिकु, ॿी बि विड्थ, ठीकु थी वियो। हाणे हिननि खे विड्थ में जो लेंथ सां जोड़ थींदी 2L थी वियो, ऐं विड्थ सां जोड़ थींदी 2W थी वियो, ठीकु थी वियो। हाणे हिननि मां ॾिसो ॿ कॉमन निकिरनि था, ॿिन्ही में ॿ आहिनि त हीअ पाण ॿ कॉमन कढी, बाक़ी जेका आहिनि एल हू बाक़ी जेका आहिनि हू ईअं लिखी वरितो आहे, ही एल ऐं प्लस में ही डब्ल्यू, ठीकु आहे। हीअ पंहिंजो फार्मूलो ठही वियो। जेकॾहिं पाण खे पेरीमीटर मालूम करणी हूंदी रेक्टेंगल जी त पाण ही फार्मूलो यूज़ करे हिननि जी वैल्यू जेकॾहिं मिलियल हूंदी त हिते पुट कंदासीं ऐं सोल्व थी वेंदो। बाक़ी हिते उन्हनि सिर्फ़ु फार्मूलो ड्राइव या फार्मूलो मालूम करण जी कोशिशि असां खां कराई आहे, त उहो ई पंहिंजो ही जेको पंहिंजो जवाबु आहे। जेको ऑप्शन नंबर कहिड़ो आहे? ऑप्शन नंबर बी आहे, सही आहे। हीअ थी वियो। हाणे जेकॾहिं पाण हिन में वैल्यू पुट करे वठूं, जीअं पाण लाइ आसानी थिए, ऐं हुननि पाण खे फार्मूलो बि ॾिनल हुजे या फार्मूला न ॾिनल हुजे, पाण खे ख़ाली लेंथ ऐं विड्थ मिलियल हुजे ऐं पाण खे चयल हुजे त बाबा रेक्टेंगल जी पेरीमीटर मालूम करे ॾेखारियो त पाण हू मालूम करे सघूं। जेकॾहिं एल बराबरि थो थी वञे 4 जे ऐं ही बराबरि थो थिए 2 जे त पोइ पेरीमीटर छा थींदी, ही पाण हाणे प्रॉब्लम कंदासीं, ठीकु आहे। एल जी वैल्यू छा आहे 4 ऐं डब्ल्यू जी वैल्यू छा आहे 2। मालूम छा करिणो आहे? पेरीमीटर पाण खे मालूम करिणो, ठीकु थी वियो। ही डेटा इन मां पाण कलेक्ट कई आहे। फार्मूलो पाण सभिनी खां पहिरियों पुट कंदासीं। फार्मूलो छा आहे? फार्मूलो लिखंदासीं 2 इंटू एल प्लस डब्ल्यू। हाणे ख़ाली वैल्यू पुट कयूं, ही 2 फार्मूले वारो एल जी वैल्यू छा आहे 4 ऐं डब्ल्यू जी वैल्यू छा आहे 2। ही 2 साॻा, 4 ऐं 2 6। हाणे 2 ऐं 6 खे ज़रब कंदासीं, 2 छका 12। ही 12 पंहिंजी पेरीमीटर आहे। हिन जो यूनिट जेको यूनिट मिलियल हूंदो, जेकॾहिं हिते मीटर मिलियल आहे, ही बि मीटर आहे त हिन जो बि ही मीटर थींदो जवाबु, ठीकु आहे। पेरीमीटर जेकी आहे हू 12 मीटर, मतिलबु टोटल मुफ़ासिलो जेको आहे हिन जी चुधारी हू 12 मीटर थियो। उमेद आहे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे, तव्हां मैथ्स जा मास्टर थी वञो। ख़ुदा हाफ़िज़।